जो असां टॉपिक आहे एस बेस टाइट्रेशन। टाइट्रेशन का टाइट्रेशन एक टेक्निक आहे जिन ज़रिए असां सॉल्यूशन जी कंसंट्रेशन मालूम कंदा आहियूं कि ॿिए सॉल्यूशन जी मदद सां जिन असां कंसंट्रेशन ख़बर आहे। ये असां वटि बेस आहे सोडियम हाइड्रोक्साइड, हिन जी असां कंसंट्रेशन ख़बर आहे। ये असां एसिड आहे H2SO4 जी कंसंट्रेशन असां मालूम कंदासीं। उन खे असां टाइट्रेशन कराईंदासीं। सब खां पहिरीं टाइट्रेशन करण जे ऑपरेटर्स प्रोफाइल में तव्हां पार्ट्स करियो। जेका असांजे एप्पल जी मूल हिन खे चइबो आहे वॉल्यूमर फ्लास्क, हिन खे चइबो आहे बीकर, हिन खे चइबो आहे बायो सिलेंडर, हिन खे चइबो आहे रिजन बोटल, हिन खे चइबो आहे फनल, हिन खे चइबो आहे कोनिकल फ्लास्क, हिन खे चइबो आहे ड्रॉपर बोतल, हिन खे चइबो आहे रिजन बोतल। हीअ जेको असां जेका हिन खे चइबो आहे ब्यूरिट, हिन खे चइबो आहे आयरन स्टैंड, जेका हिन खे पकड़े हिन खे चइबो आहे किनन वधीक तव्हांखे प्रैक्टिकल में पकड़े बगा फिर जेको अननोन सॉल्यूशन हूंदो जंहिंजी कंसंट्रेशन अननोन हूंदी असां हुन मिक़दार को खणंदासीं मेजरिंग सिलेंडर में। इनके बिल्कुल सीधी नज़र सां ॾिसबो ई आहे ट्रेनिंग में इनके फ्लास्क में ॾींदासीं। लॻा पिया असां कुझु ड्रॉप हिन में फिनाइल फिथिलिन इंडिकेटर जा ॾींदासीं। फिनाइल फिथिलिन इंडिकेटर इहो शो कंदो आहे जेको आहे रिएक्शन कंप्लीट थियो आहे या न। उन खां पोइ हिन में असां इन सोडियम हाइड्रोक्साइड जंहिंजी असांखे कंसंट्रेशन न हूंदा तेसि ताईं हिन में ड्रॉप किराईंदा रहंदासीं जेसि ताईं मतिलबु हिन जो परमानेंट पिंक न थी वञे। गायब पियो थींदो वञे तेसि ताईं हिनखे मतिलबु टाइटेट कराईंदासीं जेसि ताईं हिन जो कलर परमानेंट थी वेंदो। जिस पॉइंट पे पिंक हो जाएगा वो क्या होगा? वो मतलब रिएक्शन कंप्लीट हो गया। अब ये परमानेंट पिंक हो गया मतलब एसिड का और बेस का जो है रिएक्शन वो कंप्लीट हो गया। अब हमको ब्यूरिट की रीडिंग नोट के लिए हो रही है 1.5। अभी हमारे पास एक फार्मूला है स्टॉक सॉल्यूशन फार्मूला M1V1 इज इक्वल टू M2V2। M1 यानी कि मोलरिटी ऑफ नॉन सॉल्यूशन, कंसंट्रेशन ऑफ नॉन सॉल्यूशन लिखे जाते हैं 2M, और V1 मतलब वॉल्यूम ऑफ नॉन सॉल्यूशन जो 1.5 यूज है इसमें, और M2 हमारे पास अननोन है, और वॉल्यूम टू मतलब जो हमने इसमें उठाया था 10 इधर मल्टीप्लाई करा इधर आके डिवीजन करेगा अपन में 10 इज इक्वल टू M2 0. यानी कि H2SO4 की जो कंसंट्रेशन है वो 0.2। आपसे पढ़ाते हैं यूट्यूब में इस्तेमाल नहीं सर, ये सिलेबस का तो टेक्स्ट को रेफर करते हैं, बाकी ये प्रैक्टिकल जो हमारे जनरल